नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो तालुके जे दे दर्स जे ॻोठ हारून माछी में ओचितो चुल्ह मां चिड़ंग उथण मां पोरित आशिक माछी अमजद माछी जुमन माछी जे घरनि खे बाहि विकोड़े वई है, जंहिंजो इतला बर वक्त मोरो फायर ब्रिगेड मोरो वारनि खे ॾिनो वियो, जंहिंजो आसरो कयोसीं, पर हू देर सां पाणी सां भरियल बजाए ख़ाली गाॾी काया आहिनि, जंहिं करे पोरितनि जा 3 घर ऐं हुननि में पियल अनाज कपड़ा हंध खटूं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर धणी सख़्त एहतजाज कंदे रोईंदे साफ़िन के बुधाया त बाहि लगण से असांजे घर में पियल सब कुछ सड़ी वियो है। असां मासूम ॿारनि औरतन समेत नटन उर्स में बुख ते वेठा आहियूं, मगर इन महिल ताईं असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो या बाला ऑफिसर पेर भरे न आयो। हिननि आला हुकाम खां मुतालबो कयो त असांजी माली सहायता कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।